ॾाढी महिरबानी ज्योति दीदी तव्हां हेमू कराई मूंखे ईअं लॻियो कि हिते सॼो सीन अखियुनि जे अॻियां अची वियो एॾो सुठो एॾो प्यार सां गीत ॻायो जो दिलि ते हली वियो वॾी महिरबानी तव्हांजी। हाणे असां ॿियो गीत ॿुधंदासीं असांजे अश्विन सर सां अश्विन आसामी सर जी प्लीज़ प्यार भरी ॾींदा तव्हांखे हिते पंहिंजो गीत पेश कंदा। Thank you.
But
जीअं हाणे पब्लिकेशन हाउस स्टार्ट कयो आहे त जेतिरो पाण हिते था पढ़ाए था सघूं असांजा हिते प्रैक्टिस टाइम था सिंधी बाक़ी कम असांखे पब्लिकेशन लाइ एम्पावर मोकिलणो थो पए ठीकु आहे टाइम लॻे थो कयूं पिया कमु जहिड़ो आहे तहिड़ो कयूं पिया पर इन लाइ पंहिंजी अगरि जॻह हुजे त पाण पब्लिकेशन पंहिंजो सॼो पेंटिंग हाउस बि करे सघूं ठीकु आहे त उन लाइ पंहिंजी हिकु नंढी ऑफिस हुजणु ज़रूरी आहे एट प्रेज़ेंट जेका 3-4 सालनि खां पाण कमु कयूं पिया हुन मैसेज में यानी एडिटिंग वग़ैरह जेको बि नंढी सी हिकु दादा जी आशीर्वाद मिली हुई हुनजा ऑनर पाए हुआ हुनजी यानी कि देख रेख दादा वटि बि जागी हुई त दादा असांखे चयो तव्हां ते वरी मांगियो त उते असां 3-4 साल रहिया हाणे उहा हाणे हिते अचनि पिया ऐं जॻह ते त असांखे उहा जॻह खाली करणी आहे मां इहो चाहियां थी कि तव्हां सभु थोरो थोरो कॉन्ट्रीब्यूशन प्लीज़ हथ जोड़े पई मां चवां थी कि सिंधियत लाइ मुंहिंजे लाइ न मुंहिंजी माउ लाइ मुंहिंजी माउ जंहिंखे जनमु ॾिनो हुन लाइ बि न मुंहिंजी माउ जेकी मुंहिंजी ॿोली आहे मुंहिंजी ॿोली सिंधी माउ लाइ मां हथ जोड़े करे सभिनी खे चवां थी कि हुन लाइ जेको थी सघे पाण खां जेतिरो थी सघे ओतिरो हर महीने थोरो तव्हांजो उहो बि हलंदो हर प्रोग्राम बि अहिड़ा हिते मुंहिंजा सुञातल आशीर्वाद ॾींदड़ हर प्रोग्राम में थोरो थींदा आहिनि त उहो हर प्रोग्राम में थोरो कुझु ॾियो या जेको यानी कि हर महीने तव्हां ॾेई सघो त उहो यको ॾियणो यको ॾियो जेकी तव्हांजी कैपेसिटी बट छा चवंदा आहिनि कि फुड़िए तलाउ हुजे त उहो फुड़ी तलाउ फटण लाइ तव्हां सभु हिकु फुड़ो विझो खाली मां उहो थी चाहियां त मां अॼु नथी चवां कि अॼु तव्हांखे ॿुधायो तव्हां सभिनी वटि मिलियो व्हाट्सएप नंबर आहे मैसेज करे छॾो भले उहो हेतिरो अमाउंट बि हुजे न उहो असांजे अखियूं ते आहे बट कमु करण लाइ सभिनी खां वधीक फाइनेंस जी ज़रूरत हूंदी आहे त उहो छा थी सघेगा तव्हां सभिनी मां हिकु फुड़ो सभिनी खां अॼु हेॾा ॼणा हिते आहियूं हिकु फुड़ो त 50-60 फुड़ा मूंखे थी वेंदा त उहो मुंहिंजे लाइ न मां पंहिंजे लाइ नथी घुरां मुंहिंजी माउ मुंहिंजी जेकी ॿोली आहे उनखे ज़िंदा रखण लाइ उनजी ॿोली खे ज़िंदा रखण लाइ पंहिंजी संस्कृति जेकी पाण आस्ते आस्ते विञायूं पिया उहो पाण खे ज़िंदा रखणी आहे पंहिंजे ॿारनि खे संस्कृति सेखारणी आहे त इहे सभु ज़रियो आहे प्रोग्राम करणु ॿार हितां अॼु जेको ई प्रोग्राम नंढा ॿार हिते आया आहिनि ऐं जेको इहो प्रोग्राम ॾिसंदा त उन्हनि खे संस्कृति पंहिंजी ख़बर पवंदी ऐं उहो हिन ज़रिए DVD जेकी असां नयूं पिया ठाहियूं उहो बि उहो ई आहे DVD ॾिसी करे सिंधी सिखनि था केतिरा ॿार असांजे ग्रुप में अची करे सिंधी ॻाल्हाइणु चालू कनि जेके घर में हिंदी ॻाल्हाईंदा असां वटि मूवी में कमु करे घर पिया ऐं माउ पीउ चवंदा आहिनि तव्हां किथां सिखियो हेॾो तव्हां जंहिंमें बदिलाव आयो आहे त उहो छा आहे खाली सिंधी ॿोली तव्हांखे अॻियां वधाइणी आहे ऐं उनखे अॻियां वधाइण लाइ जेको तव्हांजो साथ सपोर्ट मूंखे खपे उहो प्लीज़ मां रिक्वेस्ट कंदसि भई हथ जोड़े करे जेतिरो जंहिं खाते ॾींदा वञो मां इहो कान थी चवां कि अॼु ॾियो सुभाणे परीहं महीने खां पोइ 5 महीने खां पोइ 6 महीने खां पोइ साल खां पोइ जेको जेतिरो ॾेई सघे Very good, Sujata Devi. Thank you, Master. 1100, please. 1100. Sima Didi. 1100. Sima Didi, very good. 1100. Yes. 1100 rupiah, please. Yes, I must change it. 1100 rupiah. 1100. Very naam kuch naam hai na. Tamam video, please. Lachu Advani sir, please. Tamam Gordon, yes. Welcome सबने के ये कामिशन जो साथ से का महीना लो उनके व्हाट्सएप नंबर पे पहले का मैसेज खाली कर दो जल्दी काम दो वो अच्छा कोने में काई भी अपन ये गाड़ी अंदर क्यों हल हुआ कोरोना काल में थोड़ा तकलीफ हुआ गवर्नमेंट रेस्ट्रिक्शंस है बस तमाम साथ से का पे दसा ऊंचाई पे आगे बढ़ना से लिए
सजेशन है इनकम वधाइण ऐं हुन खां गॾु पंहिंजे साहित्य जो हुजे मुंहिंजो वीचार आहे त हिकिड़ी महफ़िल कयूं बैठक कयूं हाँ जी जेके ॾींदा उन्हनि खे अचणा उनजे पुठियां मां ॿुधाइणु चाहियां थो त मां महफ़िल कढंदो या 20 साल कढी ऐं ख़र्चु ॾाढो हूंदो 50,000 उन फंक्शन थींदो पोइ मां एडिटर वठंदुसि हेॾा ख़र्चु इनखे मुंहिंजो सजेशन आहे नंढी साइज़ जी कढो 50 पेज 60 पेजनि जी सालानी कढो ठहियल उन में एडवर्टाइज़मेंट जेका आहे न उहो हीअं त ठीकु आहे तव्हां हिकु दफ़ो ॾेई ॾींदा पर तव्हांजा जेको मैगज़ीन कढंदा त तव्हांजा मंथली उहो हीअं बि वधिजी वेंदा उहे ख़ाली हुनखे चवणो कढंदो तव्हांजे हर साल आहे हिन साल में मां चवां छाकाणि मां तव्हांजो सेल खे ॿुधायां थो त उन में अफ़सोस मूंखे जेतिरा पैसा खपनि मां उते वठंदुसि पर तव्हांजो फंक्शन वधो आहे त इनखे जेतिरो वठी सघूं ऐं उन ते बि लिमिट न रखूं हिन पेज हेतिरा हिन पेज हेतिरा जंहिंजी ज़रूरत हिकु माण्हू करोड़पति आहे हुनखे न थिए मूंखे 1000 खपे हुनखे चवे जंहिंजी हैसियत हुजे उन त उन थींदा हिकिड़ी मैगज़ीन निकिरंदी ऐं उन खां पोइ इनकम जेका रेगुलर इनकम निकिरंदी जेके तव्हांखे ध्यानु में हुजे उन लाइ जेके तव्हांखे छाकाणि मां 18-20 साल हलाई आहे ऐं बिल्कुलु वॾी मैगज़ीन साइज़ आहे त उन में जेके तव्हांखे जेका हेल्प खपंदी मां तव्हांखे फिज़िकली मिशनरी जेको थी सघूं कंदासीं पर मुंहिंजी बि सजेशन आहे त इन में जाइज़ अॼु जेके तव्हांजा प्रोग्राम थिया त उहो अॼु जा ई थी विया पर हू तव्हांजो 6 महीने कढो साल में कढो त उहा इनकम तव्हांजी हर साल ठहंदी थैंक यू